नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद जे खून सां इंसाफ कयो। शहीद जे खून सां इंसाफ कयो। शहीद जे खून सां इंसाफ कयो। शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद जे खून सां इंसाफ कयो। शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद जानवंद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद जे खून सां इंसाफ कयो। साफ़ इनखे साफ़ इनखे साफ़ इनखे जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते। जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते। लाठी गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद जानवंद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। पंज ॾींहं थी विया आहिनि शहीद जानमंद और शहीद नसरुल्लाह गजानी जा कातिल SSP सुमेनूर चना गिरफ़्तार न करे सघियो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, हेॾी वॾी सिंध पूरी सरापा एतिराज़ आहे। पुलिस भटकी पुलिस कन ते जूं नथी सुरे। इहो जेको SSP आहे ना LSP आहे ऐं जेको फुलकोर हिनखे हटायो वञे पोइ जुडिशल इंक्वायरी। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असां वटि सिंध में ख़ासि करे पूरे पाकिस्तान में सहाफ़िन जो क़त्लेआम जेको वरी शुरूआत थी चुकी आहे ऐं सहाफ़ी हमेशह हक़ सच जी ॻाल्हि लिखनि था ऐं सहाफ़ी उहो कुझु लिखनि था जिते कंहिं बि क़िस्म जो इदारो नथो पहुची सघे। सहाफ़ी उते शहीद नसरुल्लाह गजानी जा कातिल गिरफ़्तार थिया आहिनि ऐं हीअ पोइ ॾिसो वञे सिंधी जो रवाजु आहे हिते हक़ सच जेको ॻाल्हाईंदो उहो मारियो वेंदो। हिन वक़्तु ऐं इन जा पहिरीं जेको शहीद जान मोहम्मद महर उन जा कातिल गिरफ़्तार कोन थिया आहिनि ऐं हिन जा कातिल गिरफ़्तार कोन थिया आहिनि। असां DI जी सख़र खां मुतालबो था करियूं त असां कातिल गिरफ़्तार खपनि, न त ॿी सूरत में रोड रस्ता हाईवे नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं। कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद जानवंद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद जानवंद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीदनि जे खून सां इंसाफ कयो। शहीदनि जे खून सां इंसाफ कयो। ज़ुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते। ज़ुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते। लाठी गोली की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। लाठी गोली की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। साफ़ इनके साफ़ इनके साफ़ इनके शहीदनि जे खून सां शहीदनि जे खून सां शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। शहीद जानवंद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। हुकूमत जी नामंज़ूर हुकूमत जी नामंज़ूरानी नामंज़ूर। तहफ़्फ़ुज़ ॾियो, तहफ़्फ़ुज़ ॾियो, तहफ़्फ़ुज़ ॾियो। शहीद नसरुल्लाह गजानी जे कातिलनि खे